जमात इस्लामी सिंध के अमीर काशिफ सईद शेख का लाड़काने में दरियाए सिंध के हिफाजती बंद का दौरा। हुकूमत एहतियाती तदाबीर अख्तियार करे। अभी पानी नहीं आया, डैम टूट रहे हैं, पानी आया तो क्या होगा। काशिफ सईद अमीर जमात इस्लामी सिंध ने अलखिदमत के रज़ाकारों और जमात इस्लामी के कारकुनों को इम्कानी सूरत हाल के पेश नज़र अलर्ट रहने की हिदायत भी जारी कर दी। जमात इस्लामी सिंध के अमीर काशिफ सईद शेख ने सिंध हुकूमत पर जोर दिया है कि वो खैबर पख्तूनख्वा और पंजाब में बारिशों और नदी नालों में तोग़यानी से होने वाली तबाही के पेश नज़र सिंध में नुकसानात से बचने के लिए फौरी और करप्शन फ्री एहतियाती तदाबीर अख्तियार की जाए। अभी पानी नहीं आया तो हिफाजती बंद टूट रहे हैं, जब पानी आया तो हमारा क्या बनेगा। इन ख्यालात का इजहार उन्होंने मकामी रहनुमाओं के हमरा लाड़काना नोडेरो के करीब दरियाए सिंध के मोरिया लोब हिफाजती बंद के दौरे के मौके पर मीडिया से गुफ्तगू करते हुए किया। उन्होंने उस मौके पर मौजूद अमलदारों से बंदों के बारे में मज़ीद तफसीलात भी दरियाफ्त की। उन्होंने कहा कि सिंध हुकूमत मुमकिन सैलाब के पेश नज़र फौरी एहतियाती तदाबीर अख्तियार करे, क्योंकि इस वक्त सिंध को भी 2010 और 22 जैसी सूरत हाल का सामना बताया जा रहा है। NDM की जानिब से भी सिंध में अलर्ट जारी कर दिया गया है। सूबाई अमीर काशिफ शेख ने अलखिदमत के रज़ाकारों और जमात इस्लामी के कारकुनों को भी सैलाब के मुमकिन सूरत हाल के पेश नज़र अवामी इमदाद के लिए अलर्ट रहने की हिदायत जारी कर दी है। इस मौके पर अमीर ज़िला लाड़काना एडवोकेट नादर अली खोसो और दीगर रहनुमा भी उनके हमरा मौजूद थे। सरासर जेका असांजी सिंध हुकूमत जी नाहली आहे, इरीगेशन जी नाहली आहे, ऐं जेको आहे त इन बिलावल भुट्टो साहिबु हिते 2 ॾींहंनि खां मौजूदु आहे, ऐं जेको आहे सुभाणे ज़रदारी साहिबु जेको आहे हिते अची रहियो आहे। उन्हनि जो होम टाउन आहे। हिन होम टाउन सां उन्हनि छा असरु कयो आहे, सॼी सिंध सां छा उन्हनि असरु कयो आहे। कराची जेका आहे बारिश जे मामूली जेको आहे बारिश पई आहे त उनजे अंदरि तबाह जेको आहे थी वई आहे। हर जॻह ते सूरत हाल इहा आहे, नाक़िस सूरत हाल। ऐं जेको आहे इहे जेके कुदरती ऐं नेचुरली जेके पाणी जा दग आहिनि, इन्हनि दगनि खे बंदि करे जेके असांजे वॾेर आहिनि, भोतार आहिनि, ऐं जेको आहे इन्हनि खे मिली भगत सां जेके ज़मीनूं अलाट कयूं वयूं आहिनि, जेके ज़मीनुनि ते कब्ज़ा जेके उन्हनि जा कया विया आहिनि, उनजे करे जेको आहे उहो बस्तियुनि जी बस्तियूं ऐं शहरनि जा शहर तबाह करण लाइ तयारु आहिनि। पंहिंजी ज़मीनूं जेको आहे ॿोड़ण जे लाइ जेको आहे तयारु न आहिनि। त खुदारा हिन सिंध जे माण्हुनि जे मथां, सिंध जे माण्हुनि जे मथां रहम कयो, ऐं हर लिहाज़ खां हर तरीक़े सां जेको आहे न तव्हांखे जितां आयो आहे सिंध जे माण्हुनि जी त जेको आहे तव्हां तबाही कई आहे। हितां मौक़ो अचे थो खाइण जे लाइ को वस जेको आहे पीपल्स पार्टी जेका आहे छॾण जे लाइ तयारु न आहे। 18 सालनि खां जीअं हे कुदरती आफ़तूं जेके आहिनि असांजे मथां अचनि थियूं, हीअ इन खां वधीक आफ़त जेका आहे पीपल्स पार्टी जी सूरत में असांजे मथां, सिंध जे मथां, पाकिस्तान जे मथां हिकिड़ो ॾंबर जेको आहे मौजूदु आहे।